मतलब अंधेर नगरी चरबट राट थियो कि जब पहली बार पॉलिटिक्स सिंध में उन्हें 32 पे उठाया गया था, तो अभी 40 वाले उन्हें भी बात की जॉब दी जाए। सिंध गवर्नमेंट हुजे या एजुकेशन डिपार्टमेंट हुजे उहे नौजवाननि जी ॻाल्हियूं ॿुधण लाइ बिल्कुल भी तैयार न आहिनि। बिल्कुल इन वक्त मां मौजूद हाँ जैकाबाद प्रेस क्लब ॿाहिरि आहियां, जिते जूनियर साइंस टीचर शहीद अला बख्श उमरो पार्क एहतजाजी जलूस कढे शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा मार्च कंदा जैकाबाद प्रेस क्लब पहुता आहिनि ऐं हिते पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज करे रहिया आहिनि ऐं धरणो हणी रहिया आहिनि। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। साईं सभ खां पहिरियों असां तव्हां मीडिया जो शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे हर मोड़ ते सपोर्ट कयो आहे ऐं असां तव्हां ॾिसी सघो था जेके असांजा उस्ताद आहिनि जेके 40+ ते नथा खया वञनि। तव्हां ॾिसी सघो था पूरे सिंध में 97,000 खां वधीक जॉब्स आयल आहिनि। पूरे सिंध में 97,000 वधीक जॉब्स आहिनि, पोइ बि असांजे उस्तादनि खे 40+ ते न कयो वञे, 55 ते खयो वञे। पर असां सभ खां पहिरियों त असीं शागिर्द आहियूं, पुरअमन आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त गुज़िरियल 7-8 ॾींहंनि खां वठी करे जूनियर साइंस टीचर जा जेके नौजवान आहिनि उहे पूरे सिंध में सरापा एहतजाज आहिनि। इन खां अलावा जेका गवर्नमेंट आहे, चाहे उहा गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट हुजे या एजुकेशन डिपार्टमेंट हुजे, उहे नौजवाननि जी ॻाल्हियूं ॿुधण लाइ बिल्कुल भी तैयार न आहिनि। इन खां अलावा असीं गुज़िरियल 5-6 सालनि खां वठी करे यूनिवर्सिटीज़ पास करे लखे रुपया फीस भरे करे असीं घर वेठा आहियूं। हाणे जॾहिं तव्हां 5-6 सालनि खां बाद में तव्हां नौकरियूं अनाउंस कयो था, उन्हनि जी बि हिकिड़ी मख़सूस क्राइटेरिया न आहे। तव्हां टेस्ट खां बाद में पंहिंजी क्राइटेरिया वाज़े कयो था त हाणे असांखे एतिरा नौजवान खपनि था, इन जे करे असांजी क्राइटेरिया हाणे ही आहे। त हिकिड़ी गवर्नमेंट हिकिड़ी मज़ाक़ पई करे नौजवाननि जे जज़्बात सां, उन्हनि जे मुस्तक़बिल सां या खिलवाड़ कई पई वञे। सिंध जो नौजवान हिन वक्त शदीद तकलीफ़ में आहे, शदीद मुतासिर आहे। असीं हिकु भेरो ॿीहर इहो मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट एजुकेशन डिपार्टमेंट खां त असांजा जायज़ मुतालबा जल्द अज जल्द पूरा कया वञनि। कि जब पहली बार पॉलिटिक्स सिंध में उन्हें 32 पे उठाया गया था, तो अभी 40 वाले उन्हें भी बात की जॉब दी जाए। क्योंकि जब भी अनएम्प्लॉयमेंट बढ़ती है, टीचर जो है वो फ्यूचर ऑफ पाकिस्तान स्टूडेंट्स हम स्टूडेंट की मेहनत करके मैट्रिक जो अभी है इनके आप अपनी तालीम ग्रेजुएशन पूरी कर रहे हैं, उसके बाद भी हमें टीचर की जॉब के लिए रोडों में निकलना पड़ रहा है। हम लाइब्रेरी से होकर आए, मैंने अभी लाइब्रेरी खाली, हम लाइब्रेरी छोड़कर रास्तों पे आए, तो कुछ तो हमारे साथ इनजस्टिस हुआ है। हमारी गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि काइंडली हमें राइट दिए जाए। जैसे अगली बार 32 पे उठाया गया टीचर को, इस बार 40 पे उठाया जाए। असीं पंहिंजे हक़नि जे लाइ डे 1 खां वठी रोडनि ते रस्तनि ते असां रुली रहिया आहियूं, पर हुकूमत खे का बि जेको आहे सो इन जी टेंशन न आहे। असीं जेको आहे सो इन शइ आहे जिते गॾिजिया आहियूं त हुकूमत खे जॾहिं हुनजी मर्ज़ी पए थी 30 ते पास करनि था, जॾहिं हुनजी मर्ज़ी पए थी 55 मार्कूं खणनि था, जॾहिं सुभाणे हुनजी मर्ज़ी पवंदी 60 मार्कूं रखंदा, 70 मार्कूं रखंदा। हेठि मतिलबु अंधेर नगरी चरबट राट थी वियो। तव्हां पाकिस्तान लेवल ते ॾिसो, कोई बि CSS जी टेस्ट हुजे, PCS हुजे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे, पाकिस्तान लेवल ते का बि तव्हां टेस्ट खणी ॾिसो, उन जो पासिंग रेशो हूंदो आहे 30 खां वठी 40 ताईं। पर ही YTS असां ॾिसूं था जेकी जंहिंजो 55% उन्हनि पासिंग रेशो रखियो आहे। ख़बर न आहे त सरदार शाह खे सम्झ में असांखे नथो अचे त हिननि अलाए छो ईअं रखियो आहे। असां सरदार शाह खे इहो अर्ज़ु कंदासीं ऐं सरदार शाह समेत जेके बि मेंबरान आहिनि उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदासीं 40 खां वठी 54 ताईं सभिनी दोस्तनि खे हक़ ॾिनो वञे। सरदार शाह साहब जेको मिनिस्टर एजुकेशन आहे उन पाण ई जेको आहे त हिकु वीडियो में चयो हो त असांखे सिंध खे जेको आहे त हिकु टैलेंटेड टीचर्स ऐं जेको इंस्पायरेशन टीचर्स जेके हूंदा आहिनि उहे असांखे ज़रूरत आहिनि। छो जे करे जॾहिं इहे सरदार शाह साहब जेको मिनिस्टर एजुकेशन आहे उहो जॾहिं पाण ई जॾहिं चए थो त असांखे जेको आहे त टैलेंटेड ऐं फ्रेश ग्रेजुएट टीचर्स ऐं स्टूडेंट्स खपनि था, त पोइ छो न हुनखे जेको पास कयो वञे, असांखे पास कयो वञे त उनजी वॾी महिरबानी थींदी ऐं असां इंसाफ़ कयो वञे। जी तव्हां हिते मौजूदु जूनियर साइंस टीचर जा मुतालबा ॿुधा, उन्हनि जो चवणु हुयो त 40+ जेको उम्मीदवार उन्हनि खे जल्द खां जल्द ऑर्डर जारी कया वञनि। जेकॾहिं ऑर्डर जारी न कया विया त असां कराची में एहतजाज कंदासीं।